अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा सुजाग न्यूज़ वन नहीं आया यहाँ वज़ीर उन्नड़ नवाब शाह ख़बर शामिल कयो फरमानुल्लाह डायरी जी PMC पारां मेडिकल जे शागिर्दनि जे वरतल टेस्ट ख़िलाफ़ नवाब शाह जे सिविल सोसाइटी जे माण्हुनि वकीलनि शागिर्दनि ऐं वालिदैन पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज खां रैली कढी वई जेका मुक़रर रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती जिते अली रज़ा ख़ासकेली सोहेल समूह क़ज़ाफ़ी अब्बासी अब्दुल्ला माछी काज़ी गुलाम मोहम्मद अवेस डराज अयाज़ मरियम ॿियनि चयो त PMC पारां वरतल इंटी टेस्ट में सिंध जे शागिर्दनि सां सख़्त नाइंसाफ़ी कई वई आहे। कोर्स खां ॿाहिरि सवाल न विया आहिनि जॾहिं त सिंध जे पास थियल शागिर्दनि खे फेल ॼाणायो वियो आहे। हिननि चयो त PMC जे वरतल टेस्ट खे ख़तमु करे ॿीहर टेस्ट वरिती वञे ऐं सिंध जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे त ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वधाइण सां गॾु क़ानूनी रस्तो इख्तियार कयो वेंदो जंहिंजी ज़िम्मेवार PMC इंतिज़ामिया ते हूंदी। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़।